मौजूद व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। हुसैन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। सिंध यूनिवर्सिटी में असांजी न्याणी सां हिकिड़ो वाक़ियो पेश आयो हेरासमेंट जो, ऐं उन खां पोइ काफ़ी सिंध में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमूं उन्हनि में हिकिड़ी मज़म्मत जी लहर साम्हूं आई आहे ऐं अञा ताईं उन ते को यूनिवर्सिटी का मुतमिन कंदड़ का ख़ातिर ख़्वाह कार्रवाई अञा ताईं न कई आहे। इहो हेरासमेंट जो हिकिड़ो ई केस ज़ाहिर थियो आहे, पर अहिड़ा हज़ारे सवेर केस जेके आहिनि जेके कंप्रोमाइज़्ड आहिनि, उहे रोज़ थियनि था, सिंध में थियनि था, सिविल सोसाइटी जे इदारनि में थियनि था, NGOs में थियनि था, ऐं उहे केस दॿिजी वञनि था। आउं सोचींदो आहियां त सिंध जी जेका सिविल सोसाइटी आहे या सिंध जी जेका NGOs आहिनि, NGO सेक्टर जेको आहे, उन में इहे हेरासमेंट जा केस जेके थियनि था, रोज़ थियनि था, नंढड़नि मुलाज़िमनि खां वेंदे NGOs जे सरबराहनि ताईं, उहे उन्हनि केसनि में मुलवस आहिनि, उहे केस कंप्रोमाइज़्ड छो थी वञनि था। जेके न्याणियूं NGO सेक्टर में मजबूरीअ में वञनि थियूं, पढ़ियूं लिखियूं आहिनि, ऐं उन्हनि सां इहे केस जॾहिं उते थियनि था ऐं पोइ उहे कंप्रोमाइज़ करे थियूं वञनि, पोइ समाज जे अंदरि जिते गुरबत, बुख, बेरोज़गारी, बदहाली हुजे, ऐं जिते बेड गवर्नर्स हुजे, जिते ख़राबु हुक्मरानी हुजे, पोइ उते उहे जेके औरतूं आहिनि, लेडीज़ आहिनि, उहे कंप्रोमाइज़ कनि थियूं। तव्हां कॾहिं सोचियो आहे त सिविल सोसाइटी, NGOs करप्शन जे ख़िलाफ़ु कॾहिं बि उन्हनि जुलूस न कढियो हूंदो, कॾहिं बि उन्हनि करप्शन जे ख़िलाफ़ु एहतिजाज न कयो हूंदो। NGO सेक्टर कॾहिं बि उन्हनि जिन्सी हेरासमेंट जे ख़िलाफ़ु पंहिंजनि इदारनि जे अंदरि कार्रवाई न कई हूंदी, छाकाणि त उहे जेके इदारा आहिनि, जेके उन्हनि इदारनि जा सरबराह आहिनि, उहे उन्हनि में मुलवस आहिनि। जॾहिं तव्हां निजूं कचहरियूं कयो था ऐं जॾहिं तव्हां आस पास वेहो था त तव्हांखे ख़बरूं पवनि थियूं त इहे केस केतिरा आहिनि, इहे केतिरा केस आहिनि जिन ते पर्दो आहे, जिन ते ढकु आहे। NGO सेक्टर जे अंदरि जेका जिन्सी करप्शन आहे, जेका फिनांशियली करप्शन आहे, उनजो हिकिड़ा वॾा फाट आहिनि। जेकॾहिं उन्हनि पर्दे नशीननि तां जॾहिं पर्दा खजंदा त ख़बर पवंदी त कई अहरामनि में लिकियल इब्लीस जेके आहिनि उहे ज़ाहिर थी पवनि था। माइक्रो फिनांस जे नाले में थींदड़ करप्शन, उहो वरी हिकिड़ो अलॻि वॾो किस्सो आहे त कीअं कर्ज़ु ॾेई दरवाज़नि ते वञी करे न्याणियुनि खे ब्लैकमेल कयो वञे थो, घरनि जा घर उजाड़िया वञनि था, ऐं उहे केरु आहिनि? उहे तव्हां ऐं असां मां आहिनि। उहे NGOs जा सरबराह जेके कल्ह कुझु बि कोन आहे, अॼु उन्हनि वटि 5-5, 8-8 बंगला आहिनि, हैदराबाद में आहिनि, कराची में आहिनि, बहरिया टाउन में प्लाट आहिनि, डिफेंस में बंगला आहिनि, 2-2, 3-3 शादियूं आहिनि। ॾाॾे पोटियूं त वयूं वेचारियूं एक्सपायर थी, घरनि में महरूमी वारियूं ज़िंदगियूं थियूं गुज़ारनि, उते महबूबाऊं अची वियूं आहिनि, उन्हनि जॻह विलारिया। उहे साहब जे अकाउंटनि जूं मालिक बि आहिनि, बंगलनि जूं मालिक बि आहिनि, 2-2, 3-3 शादियूं आहिनि, त वरी 3-3, 4-4 सरकारी नौकरियूं बि आहिनि। सरकारी नौकरियूं बि कनि था, मुख़्तलिफ़ नालनि सां कनि था, ऐं NGO जा सरबराह हिते आहिनि, फॉरेन जा टूर कनि था, ऐं उहे हींअर करोड़पति आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि जा बंगलोज़ आहिनि, उहे ॾाढा ख़ुशि आहिनि। हिकिड़ो NGO जो सरबराह 15-15 लख रुपया महीने ते कमाए थो पियो, ऐं उहो दुआ करे थो त सिंध में माण्हू सेंखियो जा पाणी पीअनि था पिया, उते प्रोजेक्ट मिले, किथे गिझूं बचाइण जो प्रोजेक्ट मिले, किथे ॿकरियुनि खे बचाइण जो प्रोजेक्ट मिले, किथे डंडुनि खे बचाइण जो प्रोजेक्ट मिले, किथे न्याणियुनि जे तज़लीलुनि करण जा बि प्रोजेक्ट आहिनि सिंध में।
तव्हां हैरान थींदो त भला तज़लीलूं करण जो कीअं प्रोजेक्ट थींदो आहे। कुझु अरसो कंडियारे में न्याणियुनि सां इज्तमाही तौर ते बदतमीज़ियूं कयूं वयूं, उन में कौमपरस्त अॻवान विच में पिया। उहो किसो अलॻि आहे, उहो किसो आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि, पहिरें सां ॿुधाईंदुसि त कीअं इन्हनि न्याणियुनि जूं तज़लीलूं कयूं। सरकारी कामोरा हिननि सां कीअं ॿिट बणिजी मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट खणी अचनि था ऐं पोइ उहे प्रोजेक्टनि जे नाले में कीअं करोड़े रुपयनि जूं करप्शनूं थियनि थियूं। इहे जेके औरतूं जेके न्याणियूं डिग्री वठी जॾहिं इन्हनि वटि इंटरव्यूज़ जे लाइ वञनि थियूं त हू केॾो उनजो नुक़सानु वठनि, फ़ाइदो वठनि था उन्हनि जे कसम परसीअ जो, उन्हनि जे गुरबत जो, उन्हनि जे बेरोज़गारी जो, उन्हनि जे जेको आहे सो उन्हनि जे मां छा मूं वटि लफ़्ज़ न आहिनि उहे, त हू कीअं उन्हनि जो फ़ाइदो वठनि था। उन्हनि सां गॾु असांजा साफ़ी दोस्त आहिनि, ख़ुशहाल आहिनि, NGO में आहिनि, लखे रुपया कमाईंदा। इस्लामाबाद जी हिकिड़ी NGO साहब हिन खे सिंध वठी वेंदी आहे, थर घुमाईंदी आहे। थर त अलाए छा आहे, थर त ॼण वरी वॾी कमाईअ जो ज़रियो हुजे, जिते बीमार ॿारनि खे जा फ़ोटा कढिया वञनि था, जिते ख़ुदकश ज़दा औरतुनि जा फ़ोटा कढिया वञनि था लाशनि जा, उन्हनि खे लखे रुपया मिलनि था। थरमाई खोड़ आहिनि जेके सिविल सोसाइटी में, पोइ हाणे उहे करोड़पति आहिनि। हैदराबाद जे शहर में NGOs जा माना अॾा आहिनि। उसूलनि त अॾो ख़राबु लफ़्ज़ आहे, पर मजबूरी आहे, वठणी थी पए। हैदराबाद इन्हनि NGOsनि जी दिलि आहे, कराची इन्हनि जो दिमाग़ु आहे। हिकिड़ा कराची में वेठा आहिनि, हिकिड़ा हैदराबाद में वेठा आहिनि, हिकिड़ा इस्लामाबाद में वेठा आहिनि, ऐं उहे जिन्सी हेरासमेंट सां गॾोगॾु फिनांशियली करप्शन में मुलवस आहिनि। वॾा केस आहिनि। आउं जेकॾहिं ॻाल्हाईंदुसि त उन ते कलाक थी वेंदो, शायदि मुंहिंजे फ़ोन में गुरबत आहे मेमोरीअ जी, उहो मां वरी नेक्स्ट में प्रोग्राम कंदासीं पाण उन ते। त माइक्रो फिनांस जे नाले में असांजे हज़ारे घरनि खे कीअं उजाड़ियो वियो आहे सिंध जे अंदरि, ऐं उन में ॿियो केरु न आहे, ॾोह न आहे गिदड़नि जो, घर जा कुता भाड़ी आहिनि। उन में NGOs जेके कल्ह कुझु बि कोन आहे, अॼु उहे करोड़ अरबपति आहिनि। हिकिड़नि जा हैदराबाद में प्लाट आहिनि, पंप आहिनि, बंगला आहिनि, हिकिड़नि जा फार्म हाउस आहिनि, हिकिड़नि जूं बनियूं आहिनि। उहे सभु NGOs में अचण खां पोइ उन्हनि वरितियूं। शाइर, अदीब, दानश्वर, मास्तर, सहाफ़ी ॾाढा ख़ुशि आहिनि। कामोरा उन्हनि सां ॿिट आहिनि, सियासतदाननि जो उन्हनि जे मथां हथु आहे। ऐं तव्हांखे ऐं पर्दा नशीननि जो वारे सां ॿुधाईंदासीं त जेको अॼु फलाणी तनज़ीम आहे, मिसाल जे साफ़को आहे, उन वटि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे ग़िज़ा जो, न्यूट्रिशन जो। उहो हैदराबाद में ऑफिस बि उन्हनि जी, नालो बि उन्हनि जो, कमु कामोरनि जो, उन प्रोजेक्ट जा सिर्फ़ु पैसा पिया वठनि। ईअं खोड़ प्रोजेक्ट आहिनि जेके असांजा NGO जा सरबराह हलाए रहिया आहिनि। पाण उन्हनि खे नेक्स्ट प्रोग्राम में, हिन जो पार्ट ई 1 आहे, पाण उनजो जॾहिं हिसो ॿियो खणी ईंदासीं त पोइ असीं ॿुधाईंदासीं त इन्हनि किथे कीअं इज्तमाही बदतमीज़ियूं कयूं आहिनि न्याणियुनि सां, कहिड़ियुनि न्याणियुनि सां, कहिड़नि शहरनि में, ऐं कहिड़ा NGOs जा सरबराह आहिनि। इंतज़ारु कजो। ही मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। हिन खे शेयर कयो जेकॾहिं हीअ तव्हांखे ॻाल्हि मुंहिंजो केस तव्हांखे सम्झ में अचे, इहा ॻाल्हि, त हिन खे शेयर ज़रूरु कजो। इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़।